मुफ्ती साहब, खीर पीअण जी दुआ अॻु में पढ़िजे या खीर पीअण खां बाद में पढ़िजे? सभ खां पहिरियां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़िजे, उन खां बाद खीर पीजे। जीअं पाणी पीबो आहे न, पाणी जे पीअण जा आदाब आहिनि। सॼे हथ सां पीअणु, वेही करे पीअणु, टिनि साहिनि में पीअणु, इन अंदाज़ सां पीजे। ऐं खीर पीअण खां बाद में खीर पीअण वारी दुआ पढ़िजे, अल्लाहुम्मा बारिक लना फ़ीही वज़िदना मिन्हु। ऐं इहा जेकी दुआ आहे न, इन दुआ जी हिकिड़ी ख़ुसूसियत आहे। ख़ुसूसियत छा आहे? पाण ॿी का बि शइ खाऊं था, पीऊं था, दुआ छा था घुरऊं? अल्लाहुम्मा बारिक लना फ़ीही वरज़ुक़ना ख़ैरम मिन्हु। ए अल्लाह, हीउ जेको तूं मूंखे रिज़्क़ नसीब कयो आहे, इन में बरकत ॾे ऐं मूंखे इन खां सुठो खाराए, इन खां वधीक सुठो खाराए। अल्लाहुम्मा बारिक नाफ़ी वरज़ुक़ना ख़ैरम मिन्हु। ई जेकी शइ खाराए थो पियो, इन में बरकत ॾे ऐं इन खां वधीक भली शइ खाराए। पर जेकॾहिं खीर पीऊं था त खीर जी दुआ छा था घुरऊं? अल्लाहुम्मा बारिक लना फ़ीही वज़िदना मिन्हु। या अल्लाह, ही जेको तूं मूंखे खीर पीआरे थो, इन में बरकत नसीब फरमा ऐं मज़ीद मूंखे खीर नसीब कर। खीर जे लाइ ईअं नथा चऊं त या अल्लाह खीर खां का भली शइ नसीब कर, बल्कि खीर खे ई वधाए, खीर में ई बरकत नसीब कर। मालूम थिए थो त खीर पाण ऑलरेडी भली शइ आहे, इन खां वधीक भली शइ जी तलब कोन था कयूं। दुआ में चऊं था त इन खीर जे अंदरि ई या अल्लाह इज़ाफ़ो फरमा। इहा हिकिड़ी दुआ जी ख़ुसूसियत आहे। हिकिड़े शख़्स लिखियो आहे, मुफ्ती साहब, शराब हलाल शयुनि सां ठहंदी आहे, पोइ हराम छो आहे? शराब हराम इन करे आहे छो त शराब सां हिकु अहिड़ी क़ीमती शइ ज़ाया थींदी आहे जंहिंजी तलाफ़ी मुमकिन न आहे। शराब इन करे हराम न आहे जो ठही छा सां आहे, खारकनि सां ठही आहे या अंगूर सां ठही आहे या ड्राई फ्रूट सां ठही आहे। हराम करण जी वजह अलॻि आहे। अल्लाह साईं इंसान खे हिकिड़ी क़ीमती नेमत ॾिनी आहे जंहिंखे अक़ल चइबो आहे, ज़हन चइबो आहे। शराब पीअण सां इंसान जी अक़ल खे, ज़हन खे नुक़सानु ईंदो आहे, ज़ाया थींदी आहे। शराब पीअण खां बाद इंसान जे अक़ल ते एतिरो असरु थींदो आहे जो उनखे कंहिं शइ जी सुञाण न हूंदी आहे, न माउ जी सुञाण, न भेण जी सुञाण, न धीअ जी सुञाण, न पंहिंजे अल्फाज़ जी ख़बर हूंदी आहे त मां ॻाल्हायां छा थो। अल्लाह साईं अक़ल ॾिनी आहे, इन अक़ल सां इंसान केतिरी तरक़ी कई आहे। जहाज़ ठातई, रेलगाॾियूं ठातई, जदीद तरक़ी कयई, कंप्यूटर ठातई, इन अक़ल जे ज़रिए सां न। जॾहिं माण्हू शराब पींदो त इहा अल्लाह जी वॾी नेमत ज़ाया थींदी। इन नेमत जे नुक़सान जे करे अल्लाह साईं शराब खे हराम करार ॾिनो आहे। इहा वजह न आहे त ठही छा सां आहे, ठहण सां कोई मक़सदु न आहे। का बि शइ जेकॾहिं ठही आहे हलाल शयुनि सां, ॾिसबो इहो त उनजो रिएक्शन छा आहे, उन जा असरात छा आहिनि। जेकॾहिं असरात सही आहिनि त पोइ उहा अलॻि शइ आहे, जेकॾहिं असरात नुक़सानदेह आहिनि। हदीस पाक में आहे न, कुल्लु मुस्किरिन ख़मरुन व कुल्लु ख़मरिन हरामुन। हर उहा शइ जेकी इंसान जे अंदरि नशो पैदा करे उहा शराब आहे, ऐं हर नशावर शइ हराम आहे। इंसान नशो ईंदो आहे, इन करे हराम आहे। इन सां अक़ल खे नुक़सानु ईंदो आहे, अक़ल में फुतूर ईंदो आहे, इन करे हराम आहे। इहा लॉजिक न आहे त ठही छा सां आहे। अहिड़ियूं त खोड़ शयूं आहिनि, हलाल शयुनि खे तव्हां टको करे ख़राबु करे पोइ उन सां का शइ ठाहियो, उहा त हराम थी वेंदी न। मुफ्ती साहब, क्रिकेट मैच में क़ौमी टीम जी कामयाबी जे लाइ दुआ घुरणु जाइज़ आहे या न? सवाल बि फुज़ूल आहे, इहा रांदि बि फुज़ूल आहे। हिकु रांदि आहे ऐं इहा रांदि ग़ैर शरई आहे। को इन में न मुल्की फ़ाइदो आहे, न को दीनी फ़ाइदो आहे, न को दुनियावी फ़ाइदो आहे। इन जे लाइ दुआ छा जी आहे? नबी साईं फरमायो, अदुआ मुख़ुल इबादा। दुआ इबादत जो मग़ज़ आहे। दुआ इंसान या त कंहिं सुठे कम जे लाइ घुरे या जाइज़ कम जे लाइ घुरिजे। क्रिकेट न जाइज़ कमु आहे, न को सुठो कमु आहे, छो त इन जे अंदरि खोड़ ख़राबियूं आहिनि जेकियूं ग़ैर शरई आहिनि, जंहिंसां इंसान गुनाहगार थींदो आहे। त हिकु गुनाह वारी शइ, हिकु लहू लाभ वारी शइ, हिकु फुज़ूल शइ, वरी उन जे खटण जी दुआ घुरणु, इहा त अक़ल जे बि ख़िलाफ़ु ॻाल्हि आहे। दुआ अहिड़ी क़ीमती शइ आहे, उहा फुज़ूल शयुनि जे लाइ। पोइ चोर बि चए त मौली साहब मां जे लाइ दुआ घुरो त मूंखे चोरी करण में कामयाबी मिले। हिकु शख़्स चयो न, मौली साहब दुआ घुरो त अल्लाह साईं मुंहिंजे कारोबार में बरकत करे। त ॿिए चयोसि, मौली साहब न घुरिजो, न घुरिजो। चए छो? चए निबाको क़बरूं खोटींदो आहे। दुआ घुरंदो त माण्हू ज़्यादा मरंदा त उनजे कारोबार में बरकत थींदी न। त अहिड़ी दुआ न घुरिजे जेकी कंहिं गुनाह जे लाइ हुजे। मुफ्ती साहब, वुज़ू जे दौरान आंगुरियुनि जो ख़लाल मसा खां पहिरियां कजे या बाद में कजे? मथे जो मसो करण खां अॻु में आंगुरियुनि जो ख़लाल कजे। आंगुरियुनि जो ख़लाल छा हूंदो आहे? जॾहिं हथ धोइबा आहिनि न, त बाज़ माण्हुनि जूं आंगुरियूं थुलियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे दरमियान में पाणी न पहुचंदो आहे।
जेकॾहिं पहुचे थो नथो पहुचे त पोइ विच में ख़लाल करणु इहो फ़र्ज़ु आहे, छो त मुकमल ॿांह धोइणु वुज़ू जे अंदरि इहो फ़र्ज़ु आहे। आङुरियुनि जो दरमियानी हिसो रहिजी वियो त वुज़ू न थींदो, त नथो पहुचे त पोइ त लाज़मी ख़लाल करिणो ई करिणो आहे। जेकॾहिं पहुचे थो त उन जे बावजूद बि ख़लाल करणु इहो सुन्नत आहे, ऐं इहो मसो खां अॻु में करिणो आहे, मसो खां बाद में न। ख़ुतबे जे दौरान न ॻाल्हाइणु जाइज़ आहे, न नमाज़ पढ़णु जाइज़ आहे। बाज़ दफ़ा थींदो या त मां हिते ख़ुतबो पढ़ंदो आहियां त बाज़ माण्हू सुन्नतूं पढ़ंदा आहिनि। ख़ुतबो ॿुधणो वाजिबु आहे। ख़ुतबे जे दौरान न गुफ़्तगू करणु जाइज़ आहे, न इबादत करणु जाइज़ आहे, बल्कि ख़ामोश थी करे ख़ुतबो ॿुधणो आहे। तमामु हज़रात इन शइ जो ख़्यालु रखनि, जीअं ई आज़ान थी वञे पोइ ख़ामोशी सां ख़ुतबे खे ग़ौर सां ॿुधण जी कोशिशि कयो।